आम चूंडियुनि में बाक़ी कुछ ॾींहं रहिजी विया। मुल्क में सियासी सरगर्मियूं तेज़। पीपी पारां बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में शिकारपुर खां कश्मीर ताईं चूंड मुहिम जे हवाले सां रैली कढी वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जैकबाद में जलसे खे ख़िताब कंदो। मुस्लिम लीग नून फैसलाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। जलसे खे नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ ख़िताब कंदा। ख़ुसूसी सीड़पकारी सहूलियत काउंसिल जी एपेक्स कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवार उल काकड़ जी सदारत हेठि थींदड़ इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बि शिरकत कंदो। कमेटी 24 नुकाती एजेंडा ते गौर कंदी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात, थधि में वाध। आई चंडीगढ़ रोड, JRFSL, MA जिना रोड, डिफेंस, क्लिफ्टन, कोरंगी अख्तर कॉलोनी, पंजाब कॉलोनी, सदर, कयूमाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। गुलशन इकबाल, गुलिस्तानी जोहर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि मींहुं। मौसम वणंदड़ थी वई। मौसमियात खाते मूजिबि 4 फरवरी ताईं कराची में बरसात जो इम्कान आहे। वालरिल ओलह किनारे में फ़लस्तीनियुनि ते हमला कंदड़ यहूदी आबादकारनि जा असासा मुंजमिन। अमरीकी सदर एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर ते सही करे छॾी। व्हाइट हाउस जो चवणु आहे त यहूदी आबादकारनि ते माली ऐं सफ़री पाबंदियूं बि लॻाई वयूं आहिनि। यहूदी आबादकारनि जूं कार्रवायूं ओलह किनारे फ़लस्तीनी विच ओभर अमन सलामती ख़िते जे इस्तेहकाम लाइ संगीन ख़तरो आहिनि। इस्राईली वज़ीर आज़म आबादकारनि ते अमरीकी पाबंदियूं रद्द करे छॾियूं। नेतन्याहू जो चवणु आहे त सदर जो बाइडन ओलह किनारे जी सूरतहाल खां अणॼाण आहे। ऐं गज़ा ते इस्राईली फ़ौज जा हमला जारी। वधीक 171 शहादतूं, 190 फ़लस्तीनी ज़ख़्मी। अरब मीडिया जो चवणु आहे त यहूदी फ़ौजी बमबारी में इमारतूं मिटी जे ढेर में तब्दील थी वयूं। शहीदनि जो अंग 27,207 खां वधी वियो। 66,000 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। गज़ा जंग में बंदीअ जूं लाइ कोशिशूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। क़तरी पढ़ी वज़ीर जो चवणु आहे त हमास तरफ़ां जंगबंदीअ जा हकारी इशारा मिलिया आहिनि। ॿिन्ही धुरनि में शुरूआती इतफ़ाक़ हिकु वधीक वक़्फ़े जो सबबु बणिजंदो। उमेद आहे त ईंदड़ 2 हफ़्तनि में सुठी ख़बर मिलंदी।